तहरीके इंसाफ तरफा रावलपिंडी में अवामी ताकत जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। मरी रोड ते जलसे में बदनज़मी थी आहे। इमरान खान रावलपिंडी पहुतल आहे। पीटीआई जा कारकुन वीआईपी इनक्लोजर में दाख़िल हिफ़ाज़ती रंडकू तोड़ी वयूं आहिनि। जी नाज़रीन, एक भेरो ॿीहर आवाज़ खे ॿुधाए रहिया आहियूं। कारकुन कुर्सियूं भी खणी हलिया विया। कारकुन पाण में विड़ी पिया। पुलिस ऐं इंतज़ामिया पीटीआई कारकुननि खे रोकण में नाकाम थी वई आहे। जलसे जी सिक्योरिटी लाइ 8500 पुलिस एहलकार ऐं ऑफिसर मुक़रर कया विया आहिनि। एक भेरो ॿीहर आवाज़ सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। तहरीके इंसाफ तरफा रावलपिंडी में अवामी ताकत जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। मरी रोड ते जलसे में बदनज़मी थी आहे। हुकूमत पारां सिक्योरिटी ख़दशनि सबबि 8 अस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। उन हवाले सां रिपोर्टर लाइन ते मौजूद आहे कुर्बान बलोच। जी कुर्बान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, रावलपिंडी में तहरीक इंसाफ जो जो जलसो है उन जूं तैयारियूं मुकम्मल थी वयूं आहिनि। जलसे में सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। तहरीक इंसाफ जो चेयरमैन ऐं अॻूणो वज़ीर आज़म इमरान खान जलसे गाह में पहुची वियो आहे। मरी रोड से थींदड़ जलसे में हज़ारे माण्हुनि जी शिरकत आहे। गैर मामूली तौर हिफ़ाज़ती इंतज़ाम कदम खया विया आहिनि। जेतोणीक जलसे गाह में कारकुन तरफा बदनज़मी थी आहे ऐं काफ़ी कारकुन जेका औरतुनि जो इनकलेव हुयो उनमें ज़बरदस्ती दाख़िल थिया। पुलिस ऐं जेको निजी सिक्योरिटी एहलकारनि उनखे रोकण जी कोशिशि कई, पर उनजे बावजूद कारकुन उनमें दाख़िल थी विया आहिनि। सिक्योरिटी जे लाइ हज़ारे पुलिस एहलकार ऐं नीम जेके सिक्योरिटी इदारे जा दस्ता उहे पिंडी में मौजूद आहिनि। फैज़ाबाद पुल ऐं आसपास जे ॿियनि रस्तनि खे बंदि कयो वियो आहे। जलसे तरफ़ इमरान खान जो मंझंदि जो नूर खान एयरबेस से निजी जहाज़ ज़रिए पहुतो वो जलसे गाह में पहुची चुको है। उन सां गॾु गॾु पिंडी ऐं इस्लामाबाद के अस्पताल में एमरजेंसी वारी सूरत हाल नाफ़िज़ कई वई है। जी ठीक है कुर्बान बलोच, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।